1.5 साल पहिरीं जो किस्सो ॿुधायां तव्हांखे। हा, चंद्रू भैया खे ख़बर आहे। 1.5 साल पहिरीं मां महेश चंद्र, मास्तर चंद्र जो पुटु, तमामु सुरीलो गायक, असांजे ख़ानदान में अहिड़ो को ख़ानदान माना गायक कोन थियो। मां त कुदरती ॼमी पियुसि। हा, उन यार सां गॾु मां वियुसि यूरोप जे टूर ते। इहो स्पेन, लंडन, हॉलैंड, जर्मनी, फ्रांस इन प्रोग्राम हुआ। महेश चंद्र जो वॾो भाउ मिस्टर गोपचंद्र, उहो उतां अमेरिका खां आयो। असां 4 ॼणनि जो ग्रुप वियासीं हुते। हाणे ॾिसो, ध्यानु ॾियण जी ॻाल्हि अथव। जीअं हुते स्पेन में पहुतासीं, सेप्टेंबर जी ॻाल्हि आहे, त सेप्टेंबर में तव्हांखे ध्यानु हूंदो ई जेके श्राद्धनि जो महीनो सेप्टेंबर थींदो आहे। त हाणे घर में त घणेई असांजे श्राद्ध थिया, पर कंहिंखे खारायूं? पर माउ पीउ खे असीं 4 भाउर अलॻि अलॻि खाराईंदा आहियूं। सो जया खे उतां फोन कयोड़ी, जया बाबा जो श्राद्ध ॿियो नंबर अथई, यादि करे न्याणीअ खे खाराइजांइ, बांभण खे बि थाली भरे ॾिजां। चई ताईं छुटायो। मां उते जया कुदरती बाबा जो श्राद्ध ई खाराइण भुलिजी वई। जयपुर फोन करे पुछी, चई भाभी बाबा जो श्राद्ध कॾहिं आहे? चई मुई अॼु त हो। चई हा अॼु हो, तो कोन खारायो छा? चई न भाभी मां त भुलिजी वियसि। चई भुलिए त भुले जो भॻवानु, उन में छा कबो था? भुलिजी वई ठीकु आहे, पर हाणे उमास अचे थी भई, सर्व पितरी उमास 6 अक्टूबर ते। उन ॾींहुं महाराज खे बि खाराइजां, 5-7 न्याणियूं बि खाराइजां। चई चङो अदा। जेॾी महिल 6 अक्टूबर अचण वारी, 5 अक्टूबर ते मां ई अची वियुसि। मूंखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी, चई हेॾा चङो थियो तव्हां अची विया। मां त बाबा जो श्राद्ध ई खाराइण भुलिजी वियसि। उहे बि मुंहिंजी बाबा सां जीअरे किथे पवंदी हुई। त अची विया न, पंहिंजे हथ सां पिणे खे खाराए। मुंहिंजो ठीकु। महाराज खे फोन कयो, मुंहिंजो महाराज स्वामी सुभाणे बाबा जो श्राद्ध खाराइणो आहे। चई श्राद्ध त तूं चई तुंहिंजो खाई वञा यार, पर तुंहिंजी जया यार ॾाढी खचट कंदी आहे। उहो ॾाढी गील ॾाढी कंदी आहे। ऐं सुभाणे असांजो आख़िरी श्राद्ध हूंदो आहे। उन ॾींहुं त महाराज ख़बर अथव, किन खे अध में छॾींदा आहिनि, किन खे पंध में छॾींदा आहिनि। अॼुकल्ह त महाराज मई डायरेक्ट टेलीफोन ते श्राद्ध खायो छॾीनि। हा हा, गुरूअ कसम हलंदे रस्ते हिकिड़े हथ सां स्कूटर पिया हलाइनि, हिकिड़े हथ सां श्राद्ध वेठा खाइनि फोन ते। ॾकणा ॾियारे मोकिलिजां। महाराज खे फोन कयुमि त महाराज चए यार मां त अचां, ऐं परमानंद तोसां ॿधल आहे, पर तुंहिंजी घरवारी यार गील ॾाढी कंदी आहे। इन करे जेॾी महिल तुंहिंजे घर न सभु आइटमूं तयारु थी वञनि, ओॾी महिल प्लीज़ मूंखे फोन कजां न यार, मां 5 मिंट में तुंहिंजे घर पहुचंदुसि। मुंहिंजो ओके। सुबुह 9:40 थिया। जया मूंखे फोन कयो, चई झटि कर। मूं महाराज खे फोन कयो, मुंहिंजो महाराज। चई अचां पियो 5 मिंट में। महाराज अची पहुतो, पर महाराज रस्ते में इहो पुछई, चई आसण विछाए रखियो अथई? मुंहिंजो हा। चई सभु आइटमूं तयारु आहिनि? मुंहिंजो हा। जया पुछो कंहिंजो फोन हो? मुंहिंजो महाराज जो। पुछे थो भई मूंखे तकड़ आहे, उहो आसण विछाए रखियो अथई? चई अचण ॾिस गुॾीअ जे खे। जीअं महाराज घर पहुतो, घर जे ॿाहिरि बीठो, परियां रड़कई हरिओम। ए जी हलिया महाराज, हलिया वे, हलिया तकड़ अथई न वे। महाराज वीचारो वाइड़ो थियो। चई नई डिजाइन में श्राद्ध कराए। माठ करे वेही रहियो। चई कढ ये खुर ॿाहिरि कढ, ये खुर धुलणा आहिनि। महाराज चयो पुट कोई ढगो ढोर ॾिठो अथई छा जो खुर पई कढाई? ही पुट असीं ब्राह्मण आहियूं, असां ब्राह्मण जा चरण। चई ॿुढावा जा चरण जेके अथव कढिजो तकड़ में ॿाहिरि, मूंखे धोइणा आहिनि। चलो महाराज कुझु ई सघियो कोन। चई पुॼी कोन सघंदुसि, परमानंद ई कोन पुॼियो। मां छा धूड़ मां पुॼंदुसि? भॻवान जो कसम वीचारे 2 पेर खणी अॻियां वधाया। जया अंदरां वई, पाणीअ जो लोटो खणी आई, हथ ॿोड़े 2 छंडा हिकिड़े पेर ते उछलीसि।
बछंडा बे पेर ते उछलियसि, नेपकिन उछले ॾिनईसि महाराज खे, चई उग मां रोटी खणी थी अचां। महाराज वाइड़ो, चई मुंहिंजो पई श्राद्ध खाराइजा। पर कुझु कोन। जया बि खणी अची रोटी खाधे जी प्लेट ॾिनईसि कर्मनि में, चई वठ झटि कर कांगवास कढ। अरे कढ। महाराज वीचारे कांगवास कढी नो जया खे, जया हयो मुंहिंजे कर्मनि में, चई वञ पिणे खे खाराए अच। मां चढ़ी वियुसि टेरेस ते, हाणे पियो ॻोल्हियां पी किथे आहे। सभु कंहिंजे टेरेसुनि ते, कंहिंजे टेरेस ते 8 कांग वेठा आहिनि, कंहिं ते 10, कंहिं ते 12। मां रड़ियूं कयां कांस, ॾेखारियां पियो, चिबड़ा पियो ॾियनि कांकनि खे, कांस। हराम जो हिकिड़ो कांग मुंहिंजे चोट ते अचे। 15 मिंट थी विया, नेठि हेठां चया रड़ के, ए चई कांगवास पाण पियो खाई छा? कांगवास त कांकनि लाइ। अरे चई महाराज जी रड़ पई पई, झटि कर अच। पाण चढ़ी आई, चई जलेबी ठही रुगो हथनि में, हाँ खाराए न पिणे खे, मुंहिंजो किथे आहे? हैफ़ अथई पी खे नथो सुञाणी। हेॾा कांग वेठा आहिनि, मुंहिंजो हाणे आहिनि त सभु कांग, पर मूंखे कहिड़ी ख़बर आहे हिन में मुंहिंजो पीउ कहिड़ो, ऐं ओरिजिनल में मुंहिंजे पीउ जो रंग अहिड़ो थोरी हो। इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे भेण। जंहिंजो केरु बि गुज़ारे उनखे थियणो कांग ई आहे। हाँ, न को केरु झिरकी ठहे, न को केरु हंस ठहे, हर ई कांग। हाणे मां सुञाणा की जया चई तरस मां थी ॻोल्हे ॾे, ईअं करे लिया पाता। उर्सू समूह मुंहिंजो किथे आहे? अरे ॾिस जॾा ई समूह कोन, एंटीना जे मथां जोड़ो कांगनि जो वेठो आहे। मुंहिंजो हा। चई अम्मा बाबा अथई, इन्हनि खे सॾु करीनि। न भागी तो कीअं सुञातो त इहे ई अम्मा बाबा आहिनि? चई अॼु माणे खे वठी आयो अथई, सॾु करीसि पाणे खाईंदई। रखियोसीं, लही आयासीं हेठि। महाराज वीचारे ॿ खाधियूं। चई परमानंद मां वञा थो। जया जया चयो महाराज हे केॾा वेंदा? हे मां जेका खीरणी ठाही आहे उहा केरु पीअंदो? महाराज वाइड़ो थी वियो। चई पुट पोइ झटि में आणे ते थोरी वठीअ में। जया पई अंदरि रंधिणे में, कोसो ई कोसो हेॾो सारो कटोरो डायरेक्ट गैस तां लाहे खणी आई, पकड़ सां झले। चई वठ महाराज, ए वठ महाराज, ए वठ। अरे पुट रख ठरे, बाको ॿारींदी आहे मुंहिंजो, रख। चई न मुंहिंजो सहुरो अहिड़ी पीअंदो, तॾहिं त उहो मरी वियो। रख 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 ठरे। ये चई महाराज पी। अरे अचे रख। महाराज वीचारे छा नेपकिन होसि न, उहो चवणो करे हथ ते रखी। जया वो कटोरो रखियसि उन ते। महाराज हिकिड़ो चिमचो भरियो, हिकिड़ी फूक ॾिनी। फूक ॾिनई न त जेको चिमचे में खीरणी सा हारजी वई वापसि लोटे में, उन में कटोरे में। 4-5 दफ़ा ईअं थियो। नेठि जया निहारियोसीं, महाराज सॼी उमिरि खाधा बि श्राद्ध अथई, पर अॼु ताईं अञा खीरणी पीअण जो अकुलु कोन आयो अथई। फीटर में विझी ॾेई। चई न पुट कोसी आहे न बेटा, छा कयां? अरे चई पंखे में सुकाए न। महाराज वीचारे चिमचो भरे पंखे जे हेठां झले बीह रहियो। 2 मिंटे खां पोइ चिमचो विधई वात में, फिकी फोग जहिड़ी। महाराज आंडा ई सड़ी आहे। चई कुंवार लॻे थो पुट तूं हुन में खंडु विझणु भुलिजी वई आहीं। चई भुली वरी दूर मां आहियां, मूं विधी किथे आहे? चई छो पुट? चई बाबा खे डायबिटीज़ जो हुई, आई मुई तुंहिंजे सहुरे खे डायबिटीज़ जो मूंखे आया।